हिंगोलजाव थाने जी हद में ॻोठ ज़वार गाबर खान ख़ासकेली थी रहवासण यतीम न्याणियुनि मुबीना इल्ज़ाम आणंदे साफ़ अॻे दाईंदे चयो त असांजी मवरसी मिल्कियत मां हिस्सो फॿाइण जे लाइ नंढो भाउ हुसैन ॾिनो ख़ासकेली ज़िंदगियुनि जो दुश्मन बणिजी वियो आहे। केतिराई भेरा मारण जे लाइ घरनि ते फायरिंग करे चुको आहे, जॾहिं त कूड़ा केस पिणु दाख़िल कया विया आहिनि। औरतुनि जी भलाई लाइ कमु कंदड़ अल-निसा फाउंडेशन जी चेयरपर्सन मैडम शाहिदा बेलाल मज़लूम औरतुनि वटि पहुती ऐं ऐलान कयो त मुतासिरनि जी हर मुमकिन क़ानूनी ऐं इख़्लाक़ी मदद कई वेंदी ऐं सरकारी गैर सरकारी तंज़ीमूं, इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं ऐं वस वारा इदारा न्याणियुनि खे पंहिंजी मवरसी मिल्कियत मां हिस्सो वठी ॾियण जे लाइ अॻिते अचनि। मुतासिरनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे साफ़ इन अॻियां दाईंदे चयो त असांजी अपील आहे त एसएसपी खरपुर, डीआईजी सखर, आईजी सिंध, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट खे अपील आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे, असांजूं जानियूं बचायूं वञनि। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।